का हस्ती मखलूक में नबी से जे बराबर भी काने का। अल्लाह तबारक व तआला अमलन ये करायो भी सही। मेराज वारी रात में अल्लाह से पंहिंजे महबूब के मथे घुरायो, एडो मथे घुरायो, एडो मथे घुरायो जो सजी कायनात हेठ थी वही, मुस्तफा मथे थी विया। अब ये थियो या न थियो, गाल समझ में आई या ना आई? पो सुभान अल्लाह हल्की छो आई? अञा ॾाढिया सुभान अल्लाह चो। अल्लाह तबारक व तआला असांजे नबी के एडी अजमत ॾिनी आहे जो सजी कायनात में जंहिंजी निस्बत नबी सां थई आहे उन में भी अजमत आई आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला ॿियन रसूलन के किताब ॾिना ऐं पंहिंजे असांजे महबूब नबी हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के किताब ॾिनो त उहो ॿियन किताबन जो सरदार ॾिनो। कुरान मजीद ॿियन किताबन जो सरदार आहे। अल्लाह तबारक व तआला जेका भी शइ नबी से के अता कई उहा सभिनी को भली करे, भली चूंडे करे नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता कई। जेकॾहिं नबी से के अल्लाह से उम्मत ॾिनी उहा सभिनी नबियन जे उम्मतुन जी सरदार ॾिनी। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोजज़ात ॾिना उहे तमाम नबियन जे मोजज़ात जा सरदार ॾिना। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अहले बैत ॾिना उहे भी तमाम नबियन जे अहले बैतन जा सरदार ॾिना। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा ॾिना उहे भी तमाम नबियन जे सहाबिन जा सरदार ॾिना। अल्लाह तबारक व तआला हिक हिक मोजज़ो नबी से के अजीम ॾिनो वा। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ब सफर अहम तरीन आहिन। हिक सफर मेराज वारो, बियो सफर हिजरत वारो। मेराज वारो सफर भी अजमतुन वारो वा, हिजरत वारो सफर भी अजमतुन वारो वा। मेराज वारे सफर में नबी से हिक रफी के सफर गड हो त हिजरत वारी रात भी नबी से हिक रफी के सफर गड हो। मेराज जो सफर भी अजमतुन वारो वा, हिजरत जो सफर भी अजमतुन वारो वा। मेराज वारे सफर में जेको रफी के सफर हो सभनी मलाइकन जो सरदार हो ऐं हिजरत वारी रात जेको रफी के सफर हो सारी उम्मत जो सरदार हो। मेराज जो सफर भी अजमतन वारो वा, हिजरत जो सफर भी अजमतन वारो वा। मेराज जो सफर जह वक्त शुरू पियो थे जेको रफी के सफर हो वो महबूब के वठन आयो, पर जडे हिजरत जो सफर पियो शुरू थे खुद महबूब सिद्दीक के वठन आया। तवज्जो रहे, मेराज जो सफर भी अजमतन वारो वा, हिजरत जो सफर भी अजमतन वारो वा। मेराज जे सफर में जेको रफी के सफर हो जने महबूब के वठन आयो तो महबूब आराम में हा। हिजरत वारी रात में जने महबूब सिद्दीक के वठन आया तो सिद्दीक इंतजार में हा। मेराज जो सफर भी अजमतन वारो वा, हिजरत जो सफर भी अजमतन वारो वा। मेराज वारे सफर में भी नबी से के सवारी जी जरूरत पईया। हिजरत वारी रात भी नबी से के सवारी जी जरूरत पईया। मेराज वारी रात में जने सवारी जी जरूरत पई तो हजरत जिब्राइल बुराक पेश कयो ऐं हिजरत वारी रात जने सवारी जी जरूरत पई तो सिद्दीक अकबर पान के पेश कयो। डाढिया सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये बीमार कुकड़ वांगे वेठा होंदो वाइज न थींदो, डाढिया सुभान अल्लाह तो चो। सुभान अल्लाह। हजरत अबू बकर से नबी से के कुल्हन ते खयो। मां तडे चवंदो आ जिनके नबी से कुल्हन ते खयो असा उनन के भी मन्यो वा ए जे नबी से के भी कुल्हन ते खयो असा उन के भी मन्यो वा। जिन जे मथा नबी से चादर विधी असा उनन के भी मन्यो वा ए जे नबी से ते भी चादर विधी असा उन के भी मन्यो वा। सुभान अल्लाह। अब गाल समझ में आई या ना आई?
जिनके नबी से कुल्हन ते खयूं भला उहे केर? हजरत हसन हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सैयदा शबाब अहलिल जन्ना अल हसन वल हुसैन जेके जन्नती जवानन जा सरदार हुंदा। हजरत हसन भी आहे, हजरत हुसैन भी आहे। उन्हनि के नबी से कुल्हन ते खयो वा। तने मु चयो जिनके नबी से कुल्हन ते खयो असा उन्हनि के भी मन्यो वा ऐं जंहिं नबी से के भी कुल्हन ते खयो असा उन के भी मन्यो वा। जिन जे मथा नबी से चादर विधी असा उन के भी मन्यो वा ऐं जंहिं नबी से ते भी चादर विधी असा उन के भी मन्यो वा। सुभान अल्लाह। हजरत अली साईं के, अम्मा फातिमा साईं के, हजरत हसन के, हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन के नबी साईं सॾु करे मथों चादर विधी दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, ओ मुंजा अल्लाह हे भी मुंजा अहल बैत हन। माना जिन जे मथा नबी साईं चादर विधी असा उन्हनि के भी मन्यो वा ऐं जंहिं नबी साईं ते भी चादर विधी। तवज्जो कर, जॾहिं हजरत अबू बकर सिद्दीक ऐं नबी से बई यार हिजरत करे मदीने पाता हा, उन वक्त दिसण वारन के गाल समझ में न पई अचे त आका केरा, खादिम केरा, नबी केरा, सिद्दीक केरा। पो हिकड़ा भुल में अग में थी हजरत अबू बकर सा हथ मिलाइन पिया। हजरत अबू बकर उन्हनि जे हथ के पकड़े नबी साईं जे हथ सा मिलाए पियो। इहा भी हिक बुझारत आ जेको पंहिंजो तालुक सिद्दीक सा जोड़ींदो, सिद्दीक उनके नबी सा जोड़ींदो। हजरत अबू बकर सिद्दीक समझी विया हे गाल समझन न था त नबी केरा, सिद्दीक केरा। हेडो सिज भी तपस नबी से जे चेहरे ते उछलाई। अबू बकर को या तपस भी नबी जे चेहरे ते बर्दाश्त न पई थे। हजरत अबू बकर देर न कई, चादर खणी नबी से जे मथों कई त गाल इनन के समझ में अचे आका है या खादिम है या। तने मु चयो जिन ते नबी से चादर विधी आ असा उन्हनि के भी मन्यो वा ऐं जंहिं नबी से ते भी चादर विधी आ असा उन के भी मन्यो वा। सुभान अल्लाह। असा सहाबा भी मन्या हिन, अहल बैत भी मन्या हिन। सहाबा भी असांजा, अहल बैत भी ॾाढा चो बाबा। सहाबा भी असांजा, अहल बैत भी असांजा, सहाबा भी असांजा, अहल बैत भी असांजा। तवज्जो अर्ज पियो क्या त मेराज जो सफर भी अजमतन वारो वा, हिजरत वारो सफर भी अजमतन वारो वा। मेराज वारे सफर में नबी से के सवारी जी जरूरत पई त हजरत जिब्राइल बुराक पेश कयो ऐं हिजरत वारी रात में सवारी जी जरूरत पई त सिद्दीक अकबर पान के पेश कयो। नबी सही हजरत अबू बकर जे कुल्हन ते सवार आहे। दायूं हैरान थियूं, दायूं हैरान थियूं, परेशान थियूं। हलीमा, ओ हलीमा सवारी मटाई थई छा? तुझी सवारी बाद में आई आ, सबनी के किरास कयूं थी वने। हलीमा सवारी मटाई थई छा? अम्मा हलीमा फरमायो सवारी सागी या सवार मटियो वा। पतो पइजी वयो जेका मुहम्मद अरबी जी सवारी बणजे सब सवारियूं पोइते मुस्तफा जी सवारी सब को अगते आ। हिजरत वारी रात में नबी जी सवारी सिद्दीक अकबर बणियो वा। सजी उम्मत पोइते आ, अबू बकर अगते आ। सुभान अल्लाह। सजी अल्लाहु अकबर। जिंदाबाद, जिंदाबाद। अल्लाह असा सहाबा भी मन्या हिन, अहल बैत भी कलाए बाबा। असा सहाबा भी मन्या हिन, अहल बैत भी मन्या हिन। असा सहाबा के भी मनीदा हूं, अहल बैत के भी मनीदा हूं। तने त असा जिए पंजन बच्चन ते नालो अबू बकर रखंदा हूं उते अली भी रखंदा हूं। जिते पंजे बच्चन ते नालो उमर रखंदा हूं उते हसन भी रखंदा हूं। जाते उस्मान रखंदा हूं उते हुसैन भी रखंदा हूं। जिते आयशा रखंदा हूं ते फातिमा भी रखंदा हूं। असांजे मस्जिदन के ॾिसो, हे मस्जिद सिद्दीक अकबर आ त हो मस्जिद अलीउल मुर्तदा है। असांजे मदरसन के ॾिसो, हे जामिया फारूकी है त हो जामिया हैदरी है। असां सहाबा भी मन्या हिन त अहले बैत भी मन्या है।
अब गाल समझ में आई या ना आई? असा सभनी के मञण वारा हूं ऐं इहो दगो असा के पीराने पीर ॾेखारियो आहे। पीराने पीर के मञींदा हो, जेके मञींदा हो हथ ते मथे कयो, हथ ते मथे कयो। पीराने पीर के मञींदा हो, महबूबे सुबहानी कुतबे रब्बानी शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा असा मुरीद आहियूं। असा वडन को बुधंदा आया हूं, जेको पीराने पीर जो मुनकिर आ वो 5 मिनट पोइते आ। असा पीराने पीर जा मुरीद हूं। या वाट असा के पीराने पीर ॾेखाई आ। महबूबे सुबहानी जो किताब गुनियत तालिबीन खरीद करे पढ़ो तो सही, उनमें सजी गाल चिट्टी पीराने पीर लिखी आ। सहाबा जो शान भी दस्यो थई, अहल बैत जो शान भी दस्यो थई, हजरत अबू बकर सिद्दीक जी अजमत भी दसी थई, तो सुने अली जो शान भी दस्यो थई। सुभान अल्लाह। असा सहाबा के भी मञो आ, अहल बैत के भी मञो आ। सहाबा भी असांजा हिन, अहल बैत भी असांजा हिन। अब पीराने पीर जी हिकड़ी गाल दस्याव, हिकड़ो फरमान दस्याव, थकजी पिया वरी तहां के मां समझा तो 4 महीनन को पो दस्याव। न न हाणे तहां थकजी पिया हो, इलाही गालियूं मता तहां को याद न बीहन, याद बीहंदियूं। हाणे दस्या तवज्जो रहे। महबूबे सुबहानी कुतबे रब्बानी शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में नबी सही जे फरमान के नकल कंदे फरमायो वा, आखिरी वक्त एड़ो इंदो हिकड़ा अहड़ा मानू पैदा थींदा जेके सहाबा के घट वध गल्हाईंदा। अब एड़ा मानू वाकई पैदा थिया हैं या न थिया हैं, जेके सहाबिन के घट वध गलाइंदा। हाने पीराने पीर फरमान था, अला फला तो आकिलुहुम, खबरदार उनन सा खाए जो न, अला फला तु शारिबुहुम, खबरदार उनन सा पी जो न, अला फला तु नाकिहुहुम, खबरदार उनन सा निकाह न कजो, अला फला तु सल्लु माअहुम, खबरदार उनन सा गड भी ही नमाज भी न पढ़जो, अला फला तुसल्लु अलैहिम, वे मरी वजन तो उनन जा जनाजा भी न पढ़जो। अब पीराने पीर जे दग ते जेके जेके हलन जे लाए तैयार आहिनि हथ त मथे कयो। पीराने पीर जेका गाल कई आ उहा गलत कई आ या सही कई आ? हाँ बाबा सही कही आ ना। आखिरी वक्त एड़ो इंदो हिकड़ा एड़ा मानू पैदा थींदा जेके सहाबिन के घट वध गलाइंदा, खबरदार उनन सा खाए जो भी न, उनन सा पी जो भी न, उनन सा निकाह भी न कजो, उनन सा नमाजू भी न पढ़जो, वे मरी वजन तो उनन जा जनाजा भी न पढ़जो। अलैहिम हल्लत लानतु, उनन जे मथों लानत करणो हलाल आ। हाणे असां जा मानू खबर तव छा था चवन, यार मौलवी साहिबान दसन त अथा पर सही पाड़े सा भी तो हलणो आ, बिरादर सा भी हलणो आ, पाड़े सा भी मुंह ॾियणो आ, बिरादर सा भी मुंह ॾियणो आ, समझजो। अब असां तहां के पाड़े सा हलण को थोड़ी था जलियूं, पाड़े सा बिरादरी सा हलो, पर जे कने को पाड़े में डींगो मानू थींदो आ त मानू उन को भी हथ मथे भी त कंदो आ न, या जेड़ो तेड़ो आ उन सां गॾु हूंदा हो। हिकिड़ो माण्हू आ जेको 5 खून करे आयो आ, तुंहिंजे पाड़े जो भी आहे, तुंहिंजी बिरादर जो भी आहे, तुंहिंजी कौम जो भी आहे, ना हक 5 खून करे आयो आ, पोयों पुलिस कढ थस। हाणे तोखे तो चवे चाचा रात तुवारी ओताक में सुमंदुस, सुमण ॾींदुस? हाँ बाबा सुमण ॾींदुस? उनके परे भजाईंदो नी? चाचा हल नी पाड़े सा, पाड़े जो थई नी, 5 खून त कया थई, पर आहे त पाड़े जो न। पाड़े सा चवे पियो न पाड़े सा हलणो तो पए, बिरादर सा मुंह ॾियणो तो पए, पो बिरादर सा मुंह ॾे न, पाड़े सा मुंह ॾे न। चे तो नहीं पाड़े सा हलणो आ, पर हे त ॾोही आ। मां चो समझ, जेको ना हक 5 खून करे अचे इहो ॾोही आ, इहो गंदो आ, पर जेको सहाबिन के गारियूं ॾे थो उहो हिन खां वधीक गंदो आ।
जेको सहाबिन के गारू दे तो इहो हिन को वधीक गंदो वा जेकॾहिं कोई बिरादर जो भी हुजे पाड़े जो भी हुजे जेकॾहिं पंज खून करे अचे असां उनके ओताक में अचण भी न दींदासीं वेहण भी न दींदासीं रहण त परे जी ॻाल्हि आहे इएं जेको सिद्दीक़ अकबर ते तबर्रेबाजी करे नबी जे यारन ते बक बक करे पीराने पीर जी लाइन इहा है एरे लामती के पंहिंजी बिरादर को कटी फिटो कयो इहो इन को ताल्लुक पंहिंजा धार कयो अब पीराने पीर जे दग ते जेके हलंदा हथ मथे कयो हलंदो या यारियूं रखंदो बाबा जेको मुझे अब्बे के गिरेबान मो पकड़े तो मुझे कपड़न के बाह लगी वेंदी आहे तो मुझे वालिद के हिन गिरेबान मो पकतो वा इंगे मुझे अब्बे जेड़ा किरोड़े सिद्दीक़ अकबर जी जुतियतों कुर्बान जेको सिद्दीक़ अकबर ते भौंके उन सा छाजी यारी गया काई यारी ना है पीराने पीर गाल गलत ना है कई पीराने पीर दी गाल सच्ची आ बरका असा जियदा से भी महबूबे सुभानी जे रस्ते ते मरंदा से भी पीराने पीर जे दग ते मरंदा पीराने पीर जे रस्ते को पोइते न हटंदासी अब हाओ किन न ये कंदो या न कंदो अर्ज पियो क्या तो मेराज जो सफर भी अजमतन वारो वा हिजरत वारो सफर भी अजमतन वारो वा मेराज वारी रात जेको रफी के सफर हो हलंदे 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 रस्ते ते बीही रहो बेवफाई न कयई हुक्म एस तई होयस पर अल्लाह सईं जेको हिजरत में यार नबी सईं सा मिलायो वो अहेड़ो गड्डो हलियो जो हुन महल को गड्डो हलियो तो हिन महल ते गड्डा अब आहे या ना है मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाजिल जन्ना नबी जो रोजो जन्नता जन्नत में अबू बकर भी आहे तो उमर भी आहे अब आहे या ना है हर इंसान उन जाय ते दफन थींदो आ जितों उन जी मिट्टी खई वेंदी आ हाणे कीअं खबर पए त फिलाणो बुजुर्ग केड़ी मिट्टी में पैदा थियो आ इंतजार कयो जंहिं मिट्टी में हिन के दफनायो वञे समझो त इहो पैदा भी तो थियो हो कोई दफन थियो कराची जी मिट्टी में खबर पइजी वई यो पैदा भी थियो हो कराची जी मिट्टी में कोई दफन थियो लाहौर जी मिट्टी में खबर पइजी वई यो पैदा भी थियो हो लाहौर जी मिट्टी में कोई दफन थियो पिशावर जी मिट्टी में खबर पइजी वई यो पैदा भी थियो हो पिशावर जी मिट्टी में लेकिन अबू बकर उमर दफन थिया नबी जे रोजे में ऐं नबी जो रोजो जन्नता चाहे जन्नता खबर पइजी वई ये पैदा भी थिया हा जन्नत मो केडो शान आ जेके पैदा भी जन्नत मो थिया वरी दफन भी जन्नत में थिया उथंदा भी जन्नत मो वींदा भी जन्नत में अजकल जेको सहाबा ते भौंके तो नालो अली से जो खणे तो था अली वारा खबरदार यो अली वारो ना है अली कल भी असा जो अज भी असा अली से खुद सहाबिन सा मोहब्बत कईया या मोहब्बत ना है तो बियो चाहे पुत्र अली से जो नालो अबू बकर पुत्र अली से जो नालो उमर आहे पुत्र अली से जो नालो उस्मान आहे हजरत अली पंजन बच्चन ते अबू बकर उमर उस्मान नाला रखया जे तू भी अली वारो आ त रख न बच्चन ते नाला जहर जो प्यालो न जहर जो ड्रम पी सके तो पंहिंजे पुत्र ते नालो अबू बकर नथो रखी सके अली पंहिंजे पुत्र ते नालो अबू बकर रखे तू अबू बकर नाले को सड़ी मां कीअं मञा तू अली वारो अली पंहिंजे पुत्र ते नालो उमर रखे तू उमर नाले को सड़ी मां कीअं मञा तू अली वारो वा अली पंहिंजे पुत्र ते नालो उस्मान रखे तू उस्मान नाले को सड़ी मां कीअं मञा तू अली वारो वा अली जो रस्तो धारा तुझो रस्तो धारा असा कल भी हैदरी आज भी हैदरी अब गाल समझ में आई या ना आई आखिरी गाल अर्ज रखा एकड़ो हमरा हो बैठो पेहे ते पेहो समझो था केड़ो ओ यो बेड़ा मानू सियाणा जा आइन झार अकलन वारो पेहो हुंदो आ न एकड़ो हमरा वेठो पेहे ते
मेहमान आयुस पान लही पंहिंजी जाइ ते मेहमान के वेहारी चई तहां इते वेहो मां थोड़ो हिय शहर नु बाजार नु थोड़ो कम्मा थी अचा मेहमान बेचारो पेहे ते वेठो थदड़ी थदड़ी हवा हले पई मेहमान के निंड अची वई निंड जो अची वई ओच तो पेहे के बाह लगी बाह जो लगी त मेहमान बेचारो लही न सगियो सड़ी वयो परे को गोठ वारा हुनन जो दुओ डिठो भजंदा आया हुनन वरी समझो त असा वारो हमरा सड़ी वयो लाश सुञापे न पई लाश खणी उन जो जनाज़ो भी पढ़ायूं उन के दफन करे हाने घर में मायूं खटियूं ऊंधियूं कयूं वेठियूं आहिनि हिक ॿिए खे दिलासा ॾियनि थियूं नरो अदी नरो ॾिता भी अल्लाह भी गिदा भी उन्हीअ समझो था मर्द ओताक में हिक ॿिए खे ताज़ियतूं ॾियनि वठनि था हिन हमरा के ख़बर ई कान्हे त मां मरी वियो आहियां वते तो बाज़ार घुमंदो शाम जो थई हे आयो घर में मायूं त दुख में हुयूं न चुप चुप करे हिय जो मुंडी ज़ाहिर के आऊं वठी मायूं भागियूं ए जिन्नाले बूता भजो भजो ओ मासी ओ चाची बी त सही जिंजो नालो खणे उहा माई अञा तेज माहौल खतरनाक तो होयो न बाबा जेके भले घर जो भाती छो न हुजे जेके दफन करे मोटी अचो वरी सागो घर बीठो हुजे खौफनाक मंजर त आहे न सजो घर खाली थी वियो हाने हिन जी को गाल बुधे त समझे न मायूं बीहनी कोड़ो चाची ओ मासी जिंजो नालो खणे उहा माई अञा तेज सजो घर खाली थी वियो हाने हे विचारो हिन जी को गाल बुधे त समझे न वरी चई भला हाने ओता कॾे वञा ओता कॾे मर्द हुंदा आहिनि मर्द दिलेर हुंदा आहिनि आयो न आयो आयो न आयो आयो न हे ओताक जो रुख कई हुनन जा तन्या पगर भी न सुकिया हा कब्रिस्तान नो मोटिया चुप चुप करे हिय जो मुंडी जार गया ओठी मानू भगा वो चाचा भी तो सही जो नालो खणे वो चाचो अञा अगते भजो ने भजो जिन्ना है बूता असा हालत इया भजो भजो बाबा हे नबी से के न मनींदा थव हे अली से के न मनींदा थव बाबा जे भजंदा रहंदो त प्या भजंदा रहंदो वेही बुधंदो त गाल समझ में इंदव न जेतरो नबी से के असा मन्यो मा जेतरो अली से के असा मन्यो मा मता कोई मां एड़ो बच्चो जेड़ो ही न होजे नबी वारा भी असा हूं त अली वारा भी असा शर्त यो आ वेही बुध त सही न बाकी भजंदा रहंदो भजो 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 त पियो भजंदा रहंदो इन जे करे बाबा असा अल्हम्दुलिल्लाह नबी सईं जा भी उम्मती आहियूं आशिक आहियूं ताबेदार आहियूं असा जो नबी सजी मखलूक खां सभनी को मथे आ नबी सईं को मथे त कोई कोने नबी सईं जे बराबर भी कोई कोने या गाल समझ में आई या ना आई इन जे करे सहाबा जे दुश्मन सा यारी रखबी या बाइकाट कबो पीराने पीर जे जगते जेके हलंदा हथ मथे के इको साउंड वाले को सवा अच्छा यो भी आए मतलब मां असल समझो तो बटड़न ते हथ हुंदा न बाबा इन जे करे अब पीराने पीर जे जगते हलंदो जेको सहाबा जो दुश्मना उन सा बाइकाट कंदो या न कंदो पो नबी से को कलमो सिखण वारा केर डाढिया चओ नालो असा खणंदा हूं ईमान ताज़ो थींदो आ सब जवाब न दियो जिन जो ईमान ताज़ो थे तो जुर्रत सा चओ नबी से को कलमो सिखण वारा केर नबी से को आजान सिखण वारा केर नबी से को नमाज सिखण वारा केर नबी बदर में त गडु केर नबी ओहद में त गडु केर नबी हुनैन में त गडु केर नबी अहज़ाब में त गडु केर नबी अरफात में त गडु केर नबी मीना में त गडु केर नबी मक्के में त गडु केर नबी मदीने में त गडु केर पो मुस्तफा जा मुरीद केर मुस्तफा जा परवाना केर मुस्तफा जा आशिक केर मुस्तफा जा जान निसार केर मुस्तफा जा ताबेदार केर मुस्तफा जा नौकर केर पो असा नौकर कहंजा असा मुरीद कहंजा असा परवाना कहंजा असा आशिक कहंजा असा जान निसार कहंजा असा ताबेदार कहंजा जो जेको सिद्दीक जो ना है वो असा जो
जेको फारूक जो ना है वासांजो, जेको उस्मान जो ना है वासांजो, जेको अली जो ना है वासांजो, जेको मुआविया जो ना है वासांजो, जेको सहाबा ऐं अहले बैत जो ना है वासांजो ना है। ले शौक से नाम सहाबा का, कर चर्चा आम सहाबा का। गर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का। हक बात पर करती है तो कट जाए ज़बां मेरी, इजहार तो कर देगा जो टपकेगा। लहू मेरा फना फिल्लाह की तह में बका का राज मुझ में रहे। जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता।